घोटकी में खबर ईंदड़ तो घोटकी शहर के इलाका मोहल्ला जो रहवासी शफकत मेमून और मुमताज कॉलोनी जो रहवासी सनी राजपूत के नामालूम हथियार बंद शहर में अगवा करे वया। नौजवान शफकत मेमून, सनी राजपूत और सारंग मेमून घोटकी बाईपास का होटल ता चाय पी मोटरसाइकिल ते घर अची रहा हुआ त बगो वाह वटा नामालूम हथियार बंद बिन जणन के अगवा करे वया। जॾहिं त सारंग मेमून के माज़ूर हुजण करे इन जा हथ पेर ॿधी छॾे वया। वाक़े खां पोइ मुगविन जे वारसनि अहिड़ो इतला सेशन पुलिस के ॾिनो वियो। पुलिस पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाकाबंदी करे छॾी आहे। वाज़े रहे त घोटकी ज़िले अंदर बदअमनी चोट चढ़ी वई आहे। हर रोज़ फुर चोरियूं ऐं अगवा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी चुकियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।